अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमसरी जे यूट्यूब ते तव्हांखे भलीकार। अॼु असां सूरत हाल प्रोग्राम जो ॿियो एपिसोड रिकॉर्ड करे रहिया आहियूं। जीअं त असांजो पहिरियों एपिसोड जंहिंखे तमामु सुठी जेको आहे सो पज़ीराई मिली आहे, तव्हांजा सुठा कॉमेंट्स आया आहिनि, तव्हां हिनखे पसंदि कयो आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई कई आहे त असां उनजो ॿियो प्रोग्राम जेको आहे उहो तव्हांजे अॻियां पेश करे सघूं। अॼु जे प्रोग्राम में जेका सूरत हाल आहे उहा ताज़ी जेका असांजे मुल्क में हिकिड़ी सूरत हाल पैदा थी आहे त DGISI जी तइनाती ते इस्टेब्लिशमेंट ऐं वज़ीर आज़म जे विच में हिकिड़ो जेको तनाव वारी सूरत हाल पैदा थी आहे उनखे असां डिस्कस करण जे लाइ हिते मौजूदु आहियूं। असांजे पैनल में अॼु शामिल आहिनि ग़ुलाम नबी सुमरो साहब ऐं अनवर काज़ी साहब। असां चाहींदासीं त इन सूरत हाल ते असां थोरो डिस्कस कयूं ऐं इनखे सम्झण जी कोशिशि कयूं त इन सॼी सूरत हाल जा जेके रिज़ल्ट आहिनि उहे कहिड़ा निकिरंदा, इन सां पाकिस्तान जे मुस्तक़बिल ते कहिड़ो असरु पवंदो, पाकिस्तान जी सूरत हाल ते कहिड़ो असरु पवंदो। अचो त प्रोग्राम खे शुरू कयूं। जेका नोटिफिकेशन जो मामलो जेको आहे उन में जेको बहरान वारी कैफ़ियत पैदा थी आहे उहा छो पैदा थी ऐं इन जा जेके आहिनि से कुझु यकीनन सबब हूंदा। उन्हनि सबबनि खे तव्हां कीअं था ॾिसो त असां उन अॻियां मामले खे जेको आहे डिस्कस करे सघूं। जी महिरबानी। ॾिसो 6 तारीख़ ते ISPR जो हिकिड़ो प्रेस रिलीज़ आयो आहे जंहिंमें जेके बि जनरल्स हुया उन्हनि जी पोस्टिंग ट्रांसफर थी आहे ऐं उन में जेको सिटिंग ISI चीफ आहे जनरल फैज़ हमीद उनखे उन्हनि जो कोर कमांडर करे रखियो आहे ऐं उन जी जॻह ते जनरल नदीम अहमद अजम खे उन्हनि नओं DGISI मुक़ररु कयो आहे। प्रॉब्लम हितां थो थिए पियो त इन शइ खे जेको DGISI जी पोस्ट आहे उनखे नोटिफाई PM की ऑफिस करनी है। बाक़ी ॿिया जेके जनरल्स आहिनि उन्हनि खे त उन्हनि जी रूटीन वारी पोस्टिंग ऐं ट्रांसफर हूंदियूं आहिनि त हिन में ख़ासि तौर ते DGISI जो छो त उहो अचे थो पियो तव्हांजे PM जे अंडर में थो अचे ISI जो जनरल उनखे हुननि ISPR में गॾु छॾियो पंहिंजे हिसाब सां। पोइ उनखे कीअं वरितो आहे PM साहब उनखे शायदि पंहिंजी अना ठाही आहे या हुन तूं सम्झे थो त मां वधीक कंफर्टेबल हुउसि जनरल फैज़ हमीद सां ऐं हीउ मुंहिंजे लाइ को प्रॉब्लम न क्रिएट करे मे बी इन जे करे उन शइ खे एतिरो त हाईलाइट कयो वियो जो हींअर सभिनी लाइ हिकिड़ो ईगो जो मसइलो थी वियो आहे। इदारो जेको मोस्ट डिसिप्लिन इदारो आहे उन जे लाइ बि ऐं तव्हांजो जेको एग्जीक्यूटिव आहे जंहिंखे आईनी इख्तियार आहे उन जे लाइ इहो हिकिड़ो जेकॾहिं वेही पाण में को बहितर हल कढंदा छो त हिन जी मुलाक़ात थींदी रही आहे। जनरल बाजवा साहब जी ऐं प्राइम मिनिस्टर साहब जी पाण मुलाक़ातूं थियूं 6 तारीख़ खां पोइ 3 दफ़ा मुलाक़ातूं थियूं आहिनि। 3 दफ़नि में जेकॾहिं इमिकबली ही बहितर उनजो डिसीजन कढी अञा ताईं टुडे क्लियर कोन्हे को त हू इज़ गोइंग टू बी नेक्स्ट DGISI। अञा उन ॻाल्हि ते बीठा आहिनि ऐं दायरा आर्मी हिकिड़ो इदारो आहे सेंसिटिव इदारो आहे ऐं पाकिस्तान जो मूंखे तव्हां चवण ॾियो त सभिनी खां पावरफुल इदारो आहे त उन सां एतिरी न थियणु खपे। इहो मुंहिंजे सम्झ में इहो बहितर न पियो थिए। इनखे जेतिरो जल्दी हल कयो वञे ऐं नोटिफिकेशन खे साइन कयो वञे त बहितर थींदो इमरान ख़ान जे लाइ ऐं मुल्क जे लाइ। बिल्कुलु। हाणे असां इहो साॻियो सुवाल जेको आहे सो सुमर साहब खां पुछंदासीं त सुमर साहब तव्हां इन सूरत हाल खे बहरानी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? काज़ी साहब जी ॻाल्हि खे अॻियां कंदे ॻाल्हि था कयूं। काज़ी साहब छाकाणि जो पाकिस्तान आहे ऐं पाकिस्तान जो न सिर्फ़ु ताक़तवर इदारो आहे पर मुनज़िम ऐं डिसिप्लिन इदारो आहे ऐं उहो पंहिंजे मामलनि में इलाही हिसाब रहियो आहे। हुन हमेशह इहा कोशिशि कई आहे त उन में इंटरफेरेंस घटि थिए। ज़हन वञे थो त वज़ीर आज़म साहब प्रॉपर कंसल्टेशन इन पोस्ट में जेका हिसास आहे
ऐं पाकिस्तान जी इंटर सर्विस इंटेलिजेंस आहे उन दुनिया में तमामु वॾो नालो आहे ऐं उहा दुनिया जी टॉप जी स्पाई एजेंसी आहे ऐं सॼी दुनिया में उनखे किताब में लिखिया आहे उनजे चीफ खे हैज़र्ड्स में जहिड़े नमूने सां लाज़मी पहिरीं कंसल्टेशन थी उन का हिसाब कयो आहे उन खां पोइ वधीक सम्झो उन खां बैकवर्ड थी वञणु या उन खां हथु खणी वञणु या उनखे मुतनाज़ा बनाइणु मुनासिबु थो लॻे त हुनखे अहिड़ी सॼी जेका पोस्टिंग हुई उनखे अॻुवाट ई डिस्कस करे छॾिणो हो जेकॾहिं फर्दर डिस्कशन जी ज़रूरत हुई त उनखे पब्लिक न कराइणु इवन हिकु अहिड़ी ॻाल्हि आहे कि काबीना जी मीटिंग खे बि डिस्क्लोज़ कयो उहे बि माना पाकिस्तान जे नेशनल मीडिया ते तहरीक इंसाफ MNA ऐं उन चीफ व्हिप जेको आहे उहो बयानु कंदो आहे इहा ॾाढी ॾुखोई ॻाल्हि सूरत आहे जॾहिं त इहो तमामु आसानी सां बाहिनी मीटिंग्स में उनखे हल करे छॾिजे हा नतीजे सां जेको ही बुरहान वज़ीर आज़म साहब जे करे ऐं जी अप्रोच जे करे जेका तानियती आहे ISI चीफ जे तौर ते उन सां थियो छा आहे त असांजी मईशत जेका हुई सुठे हालतुनि में कोन्हे स्टाक एक्सचेंज हुई रहियो ऐं सॼो मुल्क जेको आहे उहो बहिरानी कैफ़ियत में आहे इस्लामाबाद में जेके पॉलिटिकल सर्कल्स आहिनि ऐं सॼे मुल्क जा जेके पॉलिटिकल सर्कल्स आहिनि उन में चोॿोड़ शुरू थी विया आहिनि ऐं असांजो छाकाणि अफ़गान 15 अगस्त ते अफ़गान तालिबान जी जेका फतह आहे काबुल जी त उन खां पोइ दुनिया में असांजो जेको आहे उहो सफ़ारतकारी जो ख़ारजा पॉलिसी जो नाज़ुक दौर पियो जंहिंमें अमेरिका यूरोपियन यूनियन चाइना ईरान उन्हनि सभिनी सां त उहे सभु छा महसूसु करे रहिया हूंदा त हिन मुल्क जंहिंमें असीं इदारे जी तइनाती खे वसूल था चाहियूं जीअं इन खां अॻे इवन ख़ुदि आर्मी चीफ साहब जी तालियाती खे बि मसइलो ठाहियो ऐं ही इंसानी आर्डर हूंदो आहे जेको इंसानी हुकुम जे तहत वज़ीर आज़म कंदो आहे घणो करे उनजी रिकमेंडेशन आर्मी जे तरफ़ां ईंदी आहे हींअर भाई थियण ई खपंदो त इदारा जेके आहिनि उहे उन्हनि में नओं रद्द करणु घुरिजे ऐं वज़ीर आज़म साहब सिविल बारादस्ती जे नाले ते हीउ कमु कयो आहे उन मुल्क में जेको वसीतर इतफ़ाक़ हो मुख़्तलिफ़ इदारनि में उन नुक़सानु पहुचायो। थैंक यू गैसा मूंखे तव्हां जेको आहे सो इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो त छा इहो हिकिड़ो आइनी बहरान आहे या ईअं सम्झो त सियासी बहरान आहे या ईअं ई आहे त हिकिड़ो ईअं हलंदे हलंदे हिकिड़ो मुल्क में बहरान जेको आहे सो क्रिएट करण जी कोशिशि कई वई आहे जंहिंजा ईअं सम्झो त जंहिंजी ज़रूरत कोन हुई पर उनखे पैदा करे ऐं मुख़्तलिफ़ हिकिड़ा जेके आहिनि से ॿिया नंढा नंढा बहरान जेके आहिनि उन सां गॾु इनवाइट करण जी जेका असां हिकिड़ी कोशिशि कई थी वञे इन जा असांजे मुल्क जी सियासत ते कहिड़ा असर पवंदा? ॾिसो मुंहिंजी नज़र में न इहो सियासी बहरान आहे न आइनी बहरान आहे इहो हिकिड़ो सिंपल एडमिनिस्ट्रेटिव इशू आहे उनखे मर्दे बहरान ठाहे छॾियो छो त बहरान न हुयो इनखे मर्दे बहरान जो ठाहे छॾियो आहे त हाणे ज़ाहिर आहे उनखे हल करण जे लाइ पंहिंजी ईगो खे छॾिणो थो पवे हू छॾे कोन थो 6 तारीख़ जो ISPR जो प्रेस रिलीज़ निकितो पियो आहे जेको मुंहिंजे सम्झ में त उनखे उन जो इस्तेकाम उन जो हुजणु खपे छो त उनखे ख़बर आहे त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा बहितर जनरल सभु बहितर आहिनि पर हुनजा कहिड़ा कहिड़ा जनरल किथे किथे एडजस्ट थी सघनि था पिया किथे बहितर कमु करे सघनि था उहो जेको तव्हांजो चीफ ऑफ द आर्मी स्टाफ आहे न उहो तव्हांजो पॉइंट थियल आहे न उहो ॿाहिरां त कोन आयो आहे तव्हांजो आहे पंहिंजो जॾहिं उनखे तव्हां अपॉइंट कयो आहे त उनखे छॾियो थो बहितर फ़ैसिला करे हा सिर्फ़ु DG ISI खे तव्हांखे सिर्फ़ु नोटिफाई करणो तव्हांजो कमु एतिरो ई आहे छो त ॿियनि जनरल्स खे त हू पाण थो मोकिले पोस्टिंग उनजी हिनखे तव्हांखे नोटिफाई करणो तव्हां करे छॾियो आहे 6 तारीख़ ते अॼु न तव्हां ख़बर थियो आहे एतिरो न मुल्क एतिरी बदनामी जी सूरत आहे खे मुंहुं ॾेई रहियो हुजे
जंहिंजे करे पंहिंजे मुल्क जी पोज़ीशन डाउन पई थिए। हिकिड़े मुनज़िम इदारे जो सरबराह हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे ऐं तव्हां उनखे चओ था यू टर्न वठि। वज़ीर आज़म साहब माफ़ कजो, पाण त यू टर्न जो तमामु हिकिड़ो मास्टर आहे, त उहो ॿियनि खे त न चवे न। सो मुंहिंजे सम्झ में त उनखे पंहिंजो पाण खे री असेस करणु खपे ऐं इहो कमु जनरल बाजवा साहब खे छॾणु खपे त उहो ई करे वठे, जंहिंजे करे मुल्क जी बहितरी थींदी ऐं संदसि बहितरी थी वेंदी। सही। अच्छा, सुनो साहब, इन खां पहिरीं हमेशह जेको आहे सो गवर्नमेंट जा जेके बि रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि या असांजो वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे, हमेशह इहो चवंदो आयो आहे त असां सभु जेको आहे सो जेका पाकिस्तान जी ॿ ताक़तवर क़ुवतूं आहिनि, पॉलिटिकल आहे या असांजी जेका आर्मी आहे या एस्टेब्लिशमेंट आहे, उहा असां हिकिड़े ई पेज ते आहियूं। त हाणे छा हिन खां पोइ बि असां इहो चई सघूं था हाणे उहे ॿई जेके आहिनि से क़ुवतूं हिकिड़े ई पेज ते आहिनि या उहो पेज हाणे किथे फाटी गुम थी चुको आहे? छा 25 जुलाई 2018 जे इंतख़ाबात जे नतीजे में ही जेका इमरान ख़ान वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हुकूमत आई आहे, उनखे जेतिरी मदद एस्टेब्लिशमेंट कई आहे ओतिरी पाकिस्तान जी कंहिं बि सिविलियन हुकूमत खे कोन थी आहे। इहा तारीख़ आहे। इन ते सभई मुतफ़िक़ आहिनि, सियासतदान बि मुतफ़िक़ आहिनि, सहाफ़ी बि, मीडिया बि। त बंगलिंग्स भी तमाम घणियूं, हिमाकतूं तमाम घणियूं, उनजे बावजूद कोशिश कई वई त जीअं ही सिस्टम हली सघे। ऐं वज़ीर आज़म साहब खे जी त ॻाल्हाइण जो तमामु घणो शौक़ु आहे ऐं अजीब अजीब ॻाल्हियूं पियो कंदो आहे, जंहिंसां जीअं हींअर अफ़गानिस्तान ते हुनजा जेके जे इशू ते जेके इंटरव्यूज़ आहिनि ऐं जेके बयान आहिनि, उन्हनि बि मतिलबु माना असांजे खाधा पॉलिसी खे डैमेजिस ॾिना आहिनि। त उनजे बावजूद बि मिलिट्री इस्टेब्लिशमेंट या पाणी चऊं इस्टेब्लिशमेंट उहा तहरीक इंसाफ़ जी हुकूमत लाइ त जीअं मुल्क जेको आहे न हिन ॾुखी सूरत हाल मां गुज़रे इन मां गुज़री वञे। पर जीअं ई नई तइनाती ISI जी नई तइनाती ते वज़ीर आज़म साहब जो सिविलियन बालादस्ती जो जेको नारो जेको घटि में घटि मतिलबु माना हुनजी शायदि पार्टी या हुनजा फॉलोअर्स इहो ॾेई रहिया आहिनि त सिविलियन बालादस्ती, ही सिविलियन बालादस्ती जी ॻाल्हि कोन्हे, ही ॻाल्हि आहे ज़िद ऐं अना जी। थियण त ईअं कंदो आहियां गाज़ी साहब जी ॻाल्हि जी ॻाल्हि थो करियां त आउं सम्झां हर ज़ी अकुल ऐं अकुल सलीम वारो माण्हू जेको पाकिस्तान सां पंहिंजे वतन सां मोहबत थो करे, उहो पंहिंजे इदारनि ऐं उन जी मैशत उन जी तरक़ी बि चाहे थो। हाणे जीअं कई साल जो 6 अक्टूबर खां वठी मामिलो जेको आहे उहो बहस हेठि आहे ऐं अञा ताईं कंहिं नतीजे में कोन पहुची चुको आहे। जॾहिं इन खां अॻु ई इन ते मुंहिंजो ध्यानु थो चए त 6 अक्टूबर खां अॻु ई इन ते बहस थिया हुआ इन अपॉइंटमेंट ते। त 6 अक्टूबर खां अॻु जॾहिं तय थियल मामिलो हो त पोइ वज़ीर आज़म साहब खे इहो इंसानी हुकुम जारी करे छॾियो। अञा बि वक़्तु न आयो त हू इंसानी हुकुम जारी करे छॾे त जीअं सरकार जा मामला, मैशत जा मामला, ख़र्चा पॉलिसी जा मामला ऐं दुनिया सां उथी वेठी आराम सां करे सघे। थैंक यू। अच्छा, माना जेकॾहिं असां चऊं त इहो मामिलो या ताईं तय नथो थी सघे थो जेसिताईं असांजो प्रोग्राम जॾहिं ऑन एयर थिए या यूट्यूब ते हलियो वञे त उन वक़्तु इहो मामिलो तय थी चुको हुजे ऐं जेको नदीम अंजुम साहब उनखे जेको आहे सो उनजो नोटिफिकेशन जारी थी चुको हुजे। पर जेकॾहिं उहो सभु कुझु थी थो वञे तय ईअं ई थो थी वञे जीअं हुनजो जेको आहे सो नालो ॾिनो वियो आहे, त छा पाकिस्तान आर्मी या एस्टेब्लिशमेंट जे विच में ऐं असांजी जेका गवर्नमेंट आहे उनजे विच में तालुकात पहिरीं कहिड़ा रहंदा, उन्हनि जा असरात जेके आहिनि असांजी पॉलिटिकल फ्यूचर ते पवंदा या उनखे तव्हां सभु इहे मतिलबु कीअं था ॾिसो? पाकिस्तान जा त असां सभु जवाबू आहिनि, उनजा मामला बहितर हलंदा रहनि। बाक़ी जेको इदारे जो ऐं पॉलिटिकल हिन वक़्तु जेका सिटिंग गवर्नमेंट आहे उनजो जेका हारमोनी आहे उहा डिस्टर्ब थी चुकी आहे। हीउ एॾो वॾो जेको उनखे तव्हां निगरान कयो आहे 10 ॾींहंनि जे लाइ,
हार्मोनी डिस्टर्ब थी वई आहे। इदारा आहिनि वॾो वॾो फ़ैसिलो कंदा आहिनि, सम्झे सोचे उनजा जेके बि उनजा मुज़मरात निकिरनि था उन्हनि ते उन्हनि जो ध्यानु हूंदो आहे। त इहो हींअर वाज़े थी चुको आहे त हिकिड़ो पेज हींअर उहो न रहियो, जेको ट्रस्ट हुयो उहो हाणे न रहंदो। जेके हिन हुकूमत बाबा खे दहत चवंदी हुई त असांजो त हिननि सां बाबा तमामु घणो वेझो ऐं प्यार भरियो एतमाद वारो रिश्तो आहे, उन में नंढी दराड़ न वॾी दराड़ अची वई आहे। ऐं उहा हिन हुकूमत जा ॾिसो कहिड़ा एक्शन खणे थी, अल्टीमेट हिनखे नोटिफिकेशन त कढणो पवंदो ऐं जेकॾहिं नथो कढे त हिन जे लाइ अञा वधीक मुश्किलातूं पेश ईंदियूं। सो हीउ करे कंदो यूटर्न मास्टर आहे करे वठंदो, पर उनजे बावजूद बि हिननि खे उहा न रहंदी जेका हिननि खे एज हासिलु हुई PTI गवर्नमेंट खे, ऐं जंहिंखे ओपन चवंदा हुआ असांजो तमामु घणो आहे, उहो हिन इदारे सां ख़राबु थी वियो। अदलिया असांजो पहिरीं ख़राबु हुयो, तव्हांजे इलेक्शन कमीशन सां एतिरो ख़राबु करे छॾियो जो हुननि जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, मीडिया सां हिननि जो ख़राबु रहियो, ऐं तव्हां ॾिसो पार्लियामेंट में तव्हां वञो कोन था पिया, त पोइ इन्हनि जे आसिरे हली पई हुकूमत, हुननि सां हिननि जो ख़राबु थी वियो आहे। तव्हां ॾिसो केतिरो वक़्तु हले थो। सुब्रत साहब, असांजो हिकिड़ो मतिलबु जनरल परसेप्शन ज़ाहिरी ॻाल्हि आहे त डेवलप इन करे ई थियो आहे जो PTI जो हिकिड़ो नैरेटिव रहियो आहे त उहा नेक्स्ट इलेक्शन बि जेको आहे सो उहे ई खटींदा। त हाणे इन सॼी सूरत हाल खां पोइ असां छा था चई सघूं त छा उन जा चांसिस जेके आहिनि उहे घटिजी विया आहिनि, या उन खां पोइ हाणे असां अञा वरी चई सघूं था त न उन्हनि खे ई जेको आहे सो वारो मिलंदो? उन जे बारे में तव्हां छा ख़्यालु आहे? काई साहब जेका हार्मोनी की ॻाल्हि कई, मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ऐं तहरीक इंसाफ जे विच में जेका हरमाईंदी जी ॻाल्हि कई, त उहा जेका हाणे अॼुकल्ह जेका सूरत हाल आहे उन में इहा हरमाईंदी ओतिरी कोन रही आहे। ऐं इनखे तव्हां छाकाणि मुंहिंजो आहे 2024 जे इलेक्शन खां मतिलबु हुनजी डेट अॻियां पुठियां उन खां पहिरीं थी सघनि था, 2022 में कोई इलेक्शन थी सघनि था, त लाज़मी रिपोर्ट्स त हूंदियूं वज़ीर आज़म साहब वटि त हू अवाम में तमामु गैर मक़बूल थी चुको आहे। त हू चाहे थो जेकॾहिं इहो गुमान कजे त हू चाहींदो हूंदो त मूंखे सपोर्ट कंदड़ धुरियूं हुजनि जेके ख़तरा अचनि पाकिस्तान में इलेक्शन में खतराइण वारा मामलनि में, इहे ॻाल्हियूं आहिनि सही, जिन में इन्हनि ॻाल्हियूं इफेक्ट कनि थियूं। 25 जुलाई 2018 वारे इंतिखाबात ते बि अपोज़िशन जो जेको जो स्टांस आहे त उहे इंतिखाबात जेके उन्हनि खां पुरिया विया आहिनि। त छाकाणि वज़ीर आज़म साहब खे ख़बर आहे त उहे पूरे जेकॾहिं हिनखे ॾिना विया आहिनि त हुनखे इहा उमेदु आहे त 2022-23 में जॾहिं बि इंतिखाबात थियनि था उहे बि पूरे हिनखे ॾिना वेंदा। उनजो इम्कानु हाणे जेको थियो। कल साहब, हाणे तव्हां खां मुंहिंजो लास्ट क्वेश्चन आहे ऐं उन खां पोइ असां हिनखे पंहिंजे सूरत हाल खे वाइंड अप कंदासीं। कल्ह मरियम चयो त असां जेको आहे सो सिलेक्टेड वज़ीर आज़म खे शहीद थियण जेको आहे सो कोन ॾींदासीं, हुनखे उहो स्टेट रिस्पोंडेंट चाहींदासीं। ऐं उन खां अलावा PP उहा ख़ामोश ऐं मरियम ॻाल्हाए पई। त इन्हनि जेको आहे सो ॿिनी पार्टियुनि जा जेके ॿ रवैया आहिनि एक्सट्रीम, उन्हनि खे तव्हां जेको आहे सो कीअं था ॾिसो ऐं उन्हनि जा छा मतिलबु जेके आहिनि से तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल जेको आहे सो ॿिनी पार्टियुनि जो तव्हांखे हिन सूरत हाल खां पोइ कीअं पियो नज़र अचे? पार्टी ऐं मरियम खे हिकिड़े सेकंड जे लाइ असां अलॻि रखूं। मरियम अञा क़ाबिल क़बूल कोन्हे का, नून लीग क़ाबिल क़बूल आहे। मरियम जेका ॻाल्हि कई आहे, इहा हुन सियासी तौर ते मेच्योरिटी वारी ॻाल्हि कई आहे त ॿियो केरु छो असांखे शहीद करे, उनजो फ़ाइदो पवे, PTI खे फ़ाइदो पवे। जेकॾहिं हिन जी हुकूमत सेक कई थी वञे उहो नुक़सानु थींदो पूरे पाकिस्तान जो, जमहूरी क़ुवत जो नुक़सानु थींदो, न सिर्फ़ु पर इदारे जो नुक़सानु थींदो। हीअ दुनिया असांखे पोइ वरी उन नज़र में अचण लाइ 10 साल असांखे ॿिया लॻंदा, जेके असां पुठियां तजुर्बा करे आया आहियूं उहे बहितर कोन्हनि थियूं। इन जे करे मरियम इहा ॻाल्हि कई आहे, हिकु मेच्योरिटी वारी ॻाल्हि, त इन खे असां शहीद थियणु न ॾींदासीं। मतिलबु असां उन्हनि सां कोन गॾु बीहंदासीं,
जेके उनखे शहीद कंदा उन सां गॾु कोन पिया हूंदासीं। ज़रदारी साहिबु त बादशाह माण्हू हुते हिते इंतज़ार में वेठो आहे त बाबा कॾहिं त मूंखे आणियो दवा हिते सो हुनखे जे करे आणींदा त हू त बिस्मिल्लाह अमन सदकना कंदो ऐं हू उन्हनि सां गॾु आहे। ज़रदारी साहिबु क़ाबिल क़बूल आहे, उनजी वेट केतिरी आहे उहो वक़्तु साबित कंदो। बाक़ी नून लीग जो हिकिड़ो पंहिंजो असरु आहे एक्सक्लूडिंग मरियम ऐं नवाज़ शरीफ़। सोरठ साहब काजी साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थी असांजे नाज़रीन खे हिकिड़े जेको आहे सो तमामु अहम इशू ते तमामु सुठो इंसाइट ॾिनो ऐं अॼु जी जेका असां डिस्कशन मुंहिंजे ख़्याल में त असांजे ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे उमेद आहे पसंदि ईंदी ऐं असां तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु कंदासीं। असीं चाहींदासीं त तव्हां असांजे यूट्यूब खे हमसरी सिंध खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, उनखे लाइक कयो, उन ते कमेंट कयो त जीअं असां हर हफ़्ते तव्हांजे लाइ हिकिड़ी नई सूरत हाल ते हिकिड़ो प्रोग्राम खणी अचूं ऐं असां बहितर खां बहितर सूरत हाल ते डिस्कशन करे तव्हांखे सूरत हाल में थैंक यू सो मच।